नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त शाह लतीफ़ प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी रजब बोज़दार जी 3 सालगिरह जो केक भिटशा अजरक होटल ते काटियो वियो। सालगिरह जी तक़रीब में पाकिस्तान पीपल्स पार्टी फंक्शनल लीग ख़ासि के लिए एहतियात जे अॻुवाणनि ऐं शाह लतीफ़ प्रेस क्लब जे सदर नौशाद बुगियो, मोहम्मद जुमन चौहान ऐं सियासी समाजी ऐं सहाफ़ियनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते रजब बोज़दार खे फंक्शनल लीग, पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं ख़ासि के लिए एहतियात जे अॻुवाणनि ऐं प्रेस क्लब जे मेंबरनि पारां लुंगी जो तोहफ़ा पेश कया विया, गुलनि जा हार पाराया विया ऐं सिंध जी अजरकनि जा तोहफ़ा ओढाया विया। इन मौक़े ते सियासी पार्टी जे अॻुवाणनि जो चवणु आहे त भिटशा जो सहाफ़ी रजब बोज़दार पंहिंजे कलम सां हक़ ऐं सच लिखंदड़ हिकु इंसान आहे, जिन पंहिंजे ॾींहुं राति महिनत सां ग़रीब ऐं मिसकीन मारूरनि जो आवाज़ आला अहवालनि ताईं पहुचाए मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियारियो वियो। सालगिरह जे मौक़े ते संदसि प्यारनि ऐं दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई ऐं खेसि मुबारकूं ॾिनियूं आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।